अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे लाइ हिकु ज़रूरी ऐं अहम ॻाल्हि आहे। जेके बि दोस्त ऑनलाइन कमाइणु चाहिनि था उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। ईद जो ईअं सम्झो तोहफ़ो आहे दुन दोस्तनि जे लाइ। दोस्तो, पीको वर्कर वेबसाइट जे बारे में शायदि तव्हां दोस्तनि मां कंहिं ॿुधो हुजे ऐं तव्हांखे यूट्यूब ते खोड़ सारा वीडियो मिलंदा। वेबसाइट पीको वर्कर तमामु सुठी ऐप आहे, रियल ऐप, जंहिंमें कंप्लीट करे तव्हां सुठी ख़ासी अर्निंग करे सघो था। हीअ वेबसाइट आहे ऐं हिन जे लाइ मां मुकमल तरीक़ो हिकिड़ो ग्रुप ठाहियां थो व्हाट्सअप जो। उन में मुकमल तरीक़ो तव्हांखे अकाउंट ठाहिण खां वठी पैसा कढण ताईं, टास्क उन जा कीअं कंप्लीट कबा आहिनि, सभु कुझु तव्हांखे मां पाण सम्झाईंदुसि। जेके बि ख़्वाहिशमंद दोस्त आहिनि ऐं जेके सम्झनि था त बिल्कुलु ऑनलाइन कमाए सघिबो आहे ऐं यकीन रखनि था, त उहे हिन डिस्क्रिप्शन में लिंक आहे ग्रुप जी, उहा जॉइन कनि ऐं इंशाअल्लाह मां तमामु जल्द सभिनी दोस्तनि खे इहो मुकमल कोर्स इहो सम्झाईंदुसि। इन मां तव्हांखे सुठी ख़ासी अर्निंग थींदी ऐं मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा सिंधी भाउ जेके बि आहिनि कुझु न कुझु इंटरनेट मां फ़ाइदो वठनि। असां केतिरो बि बैलेंस केतिरो बि ज़ाया कयूं था MB इंटरनेट वग़ैरह, पर हिन में असां कुझु फ़ाइदो नथा वठूं। त उन्हनि जे मां दोस्तनि जे लाइ जेके बि सिंधी ॿाहिरि आहिनि, त जीअं उहे दोस्त हिन इंटरनेट मां बि कुझु फ़ाइदो वठी सघनि। हिन में जेतिरी महिनत कंदव ओतिरो फ़ाइदो आहे, ओतिरो ई कमाए सघंदव। त डिस्क्रिप्शन में लिंक आहे ग्रुप जी, उहो जॉइन कयो, वीडियो खे लाइक कयो। वधीक तव्हांखे उते सभु कुझु सम्झाईंदुसि। अल्लाह हाफ़िज़।